बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक नए लेक्चर से गॾु आऊं आहियां ज़मीर हुसैन ऐं असांजी जेका 9th क्लास जी बायोलॉजी उन जो हिकु नओं लेक्चर जेको टॉपिक आहे अॼु जो असांजो क़ुर एंड बायोलॉजी। टॉपिक खे शुरू करण खां पहिरियां मां हिकिड़ी कोट तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। उन खां पहिरियां मां तव्हांखे असांजे जेके पोयां लेक्चर आहिनि अगरि जे तव्हां उहे न आहिनि ॿुधिया त उहे ॿुधी वठिजो, त अगरि पोयां ॿुधंदो तव्हांखे जेके अॻियां लेक्चर आहिनि उहे बि सम्झ में ईंदा। त जीअं त असांजो जेको टॉपिक आहे क़ुर एंड बायोलॉजी, पहिरियां त टॉपिक जो मतिलबु छा आहे क़ुर एंड बायोलॉजी। क़ुर एंड बायोलॉजी जो मतिलबु त जेका बायोलॉजी छा आहे, असां जेका बायोलॉजी में छा था कयूं, लिविंग थिंग जे बारे में स्टडी था कयूं। हाणे ॾिसूंदासीं त क़ुर यकीनन अॼु खां जेको आहे 1400 साल पहिरियां असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थिए। त क़ुर इन हवाले सां छा थो चए ऐं उन खे रिलेट कंदासीं असां बायोलॉजी सां, त यानी कि जेके शयूं आहिनि लिविंग थिंग्स आहिनि। छो त आउं पाण हिकु मेडिकल स्टूडेंट आहियां ऐं इन्हनि शयुनि खे पढ़ियो आहे। त बेशक ही जेके बि शयूं ठाहिनि इन खे ठाहिण वारो अलाह जी ज़ात आहे, ॿिए कंहिंजे वस में न आहे। त जेको आहे या हीअं चवण त शयूं जेके आहिनि पाणे ठहियूं आहिनि त इहो पॉसिबल न आहे। हाणे उन पंहिंजे लेक्चर खे शुरू करण खां पहिरियां आउं चाहींदुसि त जेको आहे तव्हांजे साम्हूं जेका कोट आहे मां पेश कयां। कोट छा थी चए त वर्क हार्ड इन साइलेंस लेट सक्सेस मेक द नॉइज़। हाणे कोटेशन आहे त वर्क हार्ड इन साइलेंस, माना मतिलबु त ख़ामोशी में एतिरी महिनत कयो, जेको आहे सो महिनत ख़ामोशी में एतिरी महिनत कयो जो जेको तव्हांजी कामयाबी आहे उहा शोर मचाए छॾे। यानी कि इंसान खे घुरिजे त ख़ामोशी में महिनत करे, न कि दुनिया खे वतो ॾेखारींदे त माना मां हीअं थो कयां, मां हीअं थो कयां, ॿुधाइण या छा। ख़ामोशी में माण्हू महिनत कंदो वञे ऐं इनशाला उन जो जेको नतीजो आहे असांजो सुठो हूंदो ऐं अलाह ताला असांखे कामयाबी। हाणे असां पंहिंजे टॉपिक जी तरफ़ ईंदासीं। टॉपिक असांजो जेको आहे क़ुर एंड बायोलॉजी। हाणे क़ुर एंड बायोलॉजी मतिलबु छा, त हिते असां जीअं लिखियो आहे द होली क़ुर encourages the pupil to observe, think about and study the sign of Allah in nature and living organisms। हाणे हिन मां छा साबित थो थिए त होली क़ुर असांखे इनकरेज थो करे, यानी कि असांखे ध्यानु थो ॾियारे त ही जेके बि शयूं यानी कि जेके नेचर आहे, इंसान ठहिया आहिनि या जेके बि जानदार ठहिया आहिनि, इन खे ॾिसी करे इन्हनि जी नेचर जी स्टडी करे असां अल्लाह जे वजूद ताईं पहुची सघूं। यानी कि अल्लाह हिननि खे कीअं ठाहियो, यानी कि अल्लाह खे असां उन जी वजूद ते पहुचे सघूं। इन करे ही टॉपिक क़ुर जेको असांजो बायोलॉजी या 9th क्लास उन में रखियो आहे त द होली क़ुर encourages the pupil to observe, think about and study the sign of Allah in nature and living organisms। हाणे हिन लिविंग ऑर्गेनिजम्स मतिलबु त जेके बि जानदार शयूं आहिनि उन्हनि जे ऐं नेचर जी स्टडी करे असां अल्लाह ताला जे जेके साइंस यानी उन्हनि खे असां महसूसु करे उनखे माना जेको सम्झी सघूं था त बेशक अल्लाह ताला जी ज़ात आहे जेका ही सॼी काइनात हलाए पई। क़ुर में काफ़ी जॻहियुनि ते ज़िक्र थियो आहे त यानी कि असां जेको आहे सो ख़लक़ जो जेको आहे सो ज़िक्र थियो आहे त असां जेके शयूं ख़लक़ कयूं, बेशक अल्लाह ताला हिननि सभिनी शयुनि खे ख़लक़ करण वारो आहे, बाक़ी कंहिंजे वस में आहे कोन। यानी कि ईअं चवण त जेके शयूं आहिनि ख़ुदि ब ख़ुदि ठहियूं आहिनि, त ईअं न आहे। क़ुर में काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे सो काफ़ी यानी कि जेको आहे सो आयतूं मौजूदु आहिनि ऐं इन्हनि में फरमायो बि वियो आहे। हाणे जीअं असां मां हिते मेंशन कयो आहे सूरह अलक़ जी आयत नंबर 1 ऐं जेका सूरह अलक़ आहे उहा आयत सूरह कहिड़े नंबर आहे, 96 नंबर सूरत आहे। इन में अगरि इन जी पहिरीं आयत तव्हां ॾिसो त इन में ख़ुदा जे मुताल चए थो त पढ़ अल्लाह ताला जे नाले सां जंहिं तोखे ख़लक़ कयो आहे, पैदा कयो आहे। यानी कि इन मां साबित थियो त बेशक असांजो ठाहिण वारी ऐं असांजो ठाहिण वारो अल्लाह जी ज़ात आहे, न कि ॿियो केरु। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ॿी नंबर ते सूरह अंबिया जी जेको आहे सो आयत नंबर 3, सूरह अंबिया जेको आहे सो 21 नंबर सूरत आहे। उन जी जेको आहे सो आयत में अल्लाह साईं फरमाए थो त असां जेके बि शयूं ठाहियूं आहिनि इहे छा मां पाणी मां ठाहियूं आहिनि, यानी कि हिननि शयुनि खे असां छा मां पाणी मां पैदा कयो आहे। ठीकु आहे। इहा बि असां यानी कि अल्लाह ताला इहो क़ुर में ॿुधाए पियो त हीअ जेके बि जानदार हीअ जेके बि शयूं ठाहिनि इन्हनि खे असां छा मां पाणी मां ठाहियो। वरी साॻी तरह सूरह आल इमरान, हीअ जेके आयतूं आहिनि इहे मेंशन थियल आहिनि 9th क्लास जी बायोलॉजी बुक में। अगरि तव्हां इन्हनि खे ॾिसो सूरह आल इमरान जी आयत नंबर 190, सूरह इमरान जेको आहे 3 नंबर सूरह, इन में अल्लाह ताला फरमाए थो त जेको आहे सो हीअ जेका दुनिया हीअ जहन्नुम दोज़ख इहे शयूं जेके पैदा कयूं आहिनि इहे इंसान जे सम्झण जे लाइ काफ़ी आहिनि। अगरि जे इंसान इन ते गौर वीचार करे ही दुनिया ही शयूं जेके अल्लाह ताला ख़लक़ कयूं आहिनि, अगरि इन्हनि ते असां गौर फ़िक्र कयूं त इन्हनि मां असांखे यानी कि साबित थो थिए त बेशक अल्लाह ताला जी ज़ात आहे जेका आहिनि पूरी काइनात खे हलाए रही आहे। ठीकु आहे। हाणे हिन टॉपिक जो मतिलबु छा आहे, इन टॉपिक खे क़ुर जेको आहे सो यानी कि बायो में रखियो छो आहे, बायोलॉजी जी 9th क्लास में छो रखियो आहे, कंक्लूजन छा आहे त हिन जो कंक्लूजन इहो आहे द क़ुर encourages people to study nature
ठीकु आहे। क़ुरान इंसान खे इनकरेज थो करे, यानी कि मुतवजा थो करे त तव्हां नेचर जी छा कयो, स्टडी कयो, नेचर खे पढ़ो। जेॾी महिल असां नेचर खे पढ़ंदासीं, लिविंग ऑर्गेनिज़म खे पढ़ंदासीं, त असांखे यकीन थी वेंदो त बेशक हिन जी सिस्टम खे हलाइण वारी का यकता ज़ात आहे, उहा ख़ुदा जी ज़ात आहे जेका हिनखे हलाए रही आहे। ऐं पाण हिकु मेडिकल स्टूडेंट आहियां ऐं इन शइ खे सम्झी सघां थो। ऐं एनाटॉमी फिजियोलॉजी पढ़ी चुको आहियां, त उन में काफ़ी शयूं यानी कि जेको आहे सो असांखे महसूसु थियो त बेशक हीअ अलाह ताला जी ज़ात आहे जेका हिन सिस्टम खे, हिन निज़ाम खे इन तरीक़े सां हलाए रही आहे। ठीकु आहे। हाणे अॻिते छा चए, एप्रिशिएट स्टडी नेचर एंड एप्रिशिएट द विज़डम्स ऑफ अल्लाह क्रिएशन, यानी कि अल्लाह ताला जो जेको क्रिएशन जो अंदाज़, यानी कि ख़लक़नि जो अंदाज़, माना उन ते असांखे छा, यानी कि असां उनखे फील कयूं, इन खे जेको आहे सो कयूं। इन सॼे जेको टॉपिक आहे इन में असांखे माने यानी कि बायोलॉजी छा आहे, बायोलॉजी तव्हांखे मां पहिरीं ॿुधाए चुको आहियां। हिन में असां छा कंदा, लिविंग ऑर्गेनिज़म जी स्टडी कंदा आहियूं। जेॾी महिल असां लिविंग ऑर्गेनिज़म जी स्टडी कंदासीं त इन में असांखे हिकु माना यकीन थी वेंदो त बेशक हीअ जेके शयूं, हीअ जेके सिस्टम, हीअ जेको हली रहियो आहे, इन खे हलाइण वारी का यकता ज़ात आहे। ऐं काफ़ी मिसाल बि आहिनि। असां इंसान खे अलाह ताला छो कल कयो आहे, इंसान खे जेॾी महिल इंसान दुनिया में, इंसान जो इम्तिहान आहे, हीअ दुनिया इम्तिहान आहे। इंसान हिन में जेको आहे आयो आहे, लाज़मी ॻाल्हि अॻिते जेको आहे सो वरी जेको आहे हिकु अगरि भला अमल कंदासीं त हुनजी जन्नत दोज़ख आहे, दोज़ख ठाही वरी जन्नत ठाही। ऐं अलाह ताला इन में सूरह आल इमरान में फरमायो त हीअ जन्नत दोज़ख, हीअ दुनिया जेका ठाही वई आहे, इहा इंसान जे सम्झण जे लाइ चाहे काफ़ी अगरि जे इंसान उन ते गौर फ़िक्र करे। ऐं यानी कि असांखे क़ुरान बार बार इन शइ ते मुतवजा करे त तव्हां ऑब्ज़र्व कयो, शयुनि खे गौर फ़िक्र कयो। उमेद आहे तव्हांखे लेक्चर सम्झ में आयो हूंदो। अगरि जिन लेक्चर जे रिलेटेड तव्हांखे को सुवाल हुजे तव्हां हुन कमेंट में पुछी सघो था। त उमेद आहे तव्हांखे सम्झ अचे। सॼे लेक्चर जो मतिलबु आहे त क़ुरान एंड बायोलॉजी साइंस, बायोलॉजिकल साइंसिस ऐं क़ुरान, यानी कि क़ुरान छा थो चए ऐं बायोलॉजिकल साइंसिस छा थो चए। ठीकु आहे। उमेद आहे त तव्हांखे लेक्चर सम्झ में आयो हूंदो। अगरि लेक्चर सम्झ में आयो हुजे, वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, ऐं जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि सां वीडियो खे शेयर कंदा। वस्सलामु अलैकुम।